मां रतलाम शहर खां कुमारी नीतू गुरबानी पोस्ट ग्रेजुएट मां हिन चटाभेटीअ में लड़ पढ़ाइण ऐं सिंधी विषय ते पंहिंजो वीडियो मोकिले रही आहियां। लड़ पढ़ाइण जो मतिलबु आहे त भॼ टुक उथल पुथल, जीअं त तव्हां सभिनि खे ॼाण आहे ऐं मां पंहिंजे वॾड़नि खां ॿुधो आहे कि जॾहिं भारत पाक जो दर्दनाक विभाजन थियो त सिंधियुनि खे पंहिंजे प्यारे मुल्क, पंहिंजी जनम भूमि, पंहिंजे वतन सिंध देश खां लड़ पढ़ाइण करणी पई। हिन भॼ टुक में उन्हनि खे पंहिंजी सॼी मिल्कियत, घोड़ा, गाॾियूं, सुख जा सभई साज, सोन, मीन, ज़मीन, जायदाद सभु उते छॾे पंहिंजी ऐं पंहिंजे बचड़नि जी जान बचाए करे इलाही तकलीफ़ूं ऐं दुख भोगे करे उतां निकिरनो पियो। ॾाढी दुख भरी ऐं ॾाढी दर्दनाक उहा तस्वीर हुई जंहिं वक़्तु असांजे वॾड़नि पंहिंजी मातृभूमिअ खे छॾियो, सिंध देश खे यादि करे उन्हनि जे अखियुनि मां ॻोढ़ा पिया वहंदा हुआ। इहो हज़ारे साल पुराणो पंहिंजे सिंध जे इतिहास खे असां कॾहिं विसारे त कोन सघंदासीं। हुननि लड़ पढ़ाइण में जेके दुख असांजे वॾड़नि भोगिया, जहिड़ी तकलीफ़ उन्हनि ॾिठी, उन्हनि जी कहाणी त तमामु वॾी आहे ऐं लफ़्ज़नि में ॿुधाइण बि ॾाढी ॾुखी आहे। पंहिंजी जनम भूमिअ जे विछोड़े जो दुख असां कॾहिं बि विसरी कोन था सघूं। उन्हनि घणेई दुख भोगिया, न खाइण लाइ अन्न, न रहण लाइ जाइ, एतिरा दुख भोगे करे बि उन्हनि असां ॿारनि खे पालियो ऐं वॾो कयो। पर तॾहिं बि अॼु पंहिंजे इष्ट देव झूलेलाल भॻवान ऐं पंहिंजे गुरु नानक देव जी असीम कृपा आहे त सिंधियुनि जी अटूट महिनत, आपसी प्रेम प्यार, सिक मिलवर्तन, एकता, पाण में सिक, हिम्मत, स्वाभिमान, संकल्प शक्ति, उच्च विचार, अॻियां वधण जो जुनून, एकता शक्ति ऐं पंहिंजे ईश्वर में अटूट प्रेम विश्वास सिंधियुनि खे टुटण कोन ॾिनो। इहा पंहिंजे पाण में इलाही गर्व ऐं मिसाल जी ॻाल्हि आहे। अॼु सिंधियुनि जी झांकियूं जॻह जॻह ते सजियल आहिनि। सॼे मुल्क में, देश में सिंधी छायल आहिनि। सिंधी हर क्षेत्र में, शहर में, देश में, प्रदेश में, विदेश में, मुल्क में, धंधनि धाड़ियुनि में, नौकरियुनि में, पढ़ाइयुनि में, समाज में, धर्म में, कर्म में, सेवा में, परोपकार में, राजनीतिक क्षेत्रनि में, सांस्कृतिक सामाजिक गतिविधियुनि में ऐं पंहिंजी सिंधियत खे कायम रखण में, हर सुठा कर्म करण में पंहिंजो नालो हर हंधि रोशन कयो अथऊं। लड़ पढ़ाइण जे दुख ऐं सिंध देश जे विछोड़े खे असां कॾहिं विसारे कोन था सघूं। पर तंहिं हूंदे बि असांजे सिंधी समाज जेको अॻिते वधियो आहे, जेका तरक़ी कई अथई, सभिनी हंधि पंहिंजे जीत जो जेको झंडो ॿाड़ियो अथऊं, सिंधियुनि जी एकता शक्तिअ खे कायम रखियो अथई, त इहा पंहिंजे पाण में हिकु ॾाढी वॾी मिसाल ऐं अचरज भरी ॻाल्हि आहे। असां सभु ॾाढो ई गौरवान्वित महसूस कंदा आहियूं जो असां सॼे मुल्क में सिंधियत जी इहा मिसाल कायम कई आहे। पर इहा सभु केवल असांजे ईश्वर जी महिर आहे। सिंधियुनि जी महिनत, लगन, ईमानदारी, परिश्रम, इच्छा शक्ति, संकल्प शक्ति लड़ पढ़ाइण खां पोइ उन्हनि जी स्थितिअ खे बदिलण में ॾाढी अहम भूमिका निभाई अथई। बस हाणे अंत में ईअं ई चवंदसि त असां अॻिते बि ईअं ई पंहिंजी एकता कायम रखूं, सिंधियत खे कायम रखूं, सिंधी ॿोलीअ में ॻाल्हायूं, हिक ॿिए सां सिंधीअ में ॻाल्हायूं, ॿियनि खे बि सिंधी ॻाल्हाइण लाइ प्रेरित कयूं, हमेशह अॻिते वधूं, सुठा कम कयूं, कोई ग़लति कम न कयूं, कंहिंखे नुक़सान न पहुचायूं, सभिनि खे हथ पकड़े पाण में हिक ॿिए हिम्मत ऐं सहारो ॾियूं, हिक ॿिए जी मदद कयूं, सुठा कमनि में अॻियां वधूं, सिंधियुनि जी एकता शक्ति ऐं प्रेम प्यार कायम रखूं, सिंधी भाषा खे कायम रखूं, पाण में सिंधीअ में ॻाल्हायूं, सिंधियत खे वधायूं